कासिन हैदराबाद वेझो फुर दौरान शहरी पारां मज़ामत करे मुबैना फोरू खे मारण जी दावा कई आहे। इन हवाले सां अपडेट वधीक मालूम कई था सलीम मलाका। जी सलीम, छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल ही हैदराबाद दौरान एक मुबैना फोरू के मारण जी दावा कई है जैसे एक के सोगो कयो वियो आहे। हैदराबाद हुसड़ी थाने जी हद आहे कोसार रोड उते फुर जी वारदात दौरान एक शहरी जो है बहादुरी जो मुज़ाहिरो कंदे एक मुबैना फोरू के मारे छॾियो आहे जॾहिं त ॿिए खे जेको आहे सोगो करे पुलिस हवाले कयो वियो आहे। इतला मुताबिक़ फौरन जो है शहरी का मोटरसाइकिल फुर की कोशिश कई जंहिं दौरान फायरिंग जंहिं दौरान गाड़ी जो मालिक है उन मज़ामत कंदे फायरिंग कई। फायरिंग के नतीजे में एक मुबैना ॾुहारी जो है मारिजी वियो आहे जॾहिं त ॿिए खे सोगो कयो वियो आहे। मारिजी वियल जो मुबैना फोरू जी सुञाणप फरहान के नाले सां थी आहे जॾहिं त गिरफ़्तार जवाबदार मुबशर राजपूत ॿुधायो पियो वञे जंहिंजो तालुक टंडोजाम सां आहे। पुलिस मूजिब वाक़े खां पोइ पुलिस वधीक जांच शुरू करे छॾी आहे। वाक़े की नोयत बाबति वधीक जेका तहक़ीक़ात आहे उहा हिन वक़्तु जारी आहे। जी अपडेट ॾियण जे लाइ सलीम अमान जी महिरबानी।